महाकाई जो मुते वडो पार महंगाई माण्हुनि जा लाह कढी छॾिया टमाटा 300 रुपया किलो बसर 200 रुपया किलो पटाटा 150 रुपया किलो गोभी अहिड़ी आहे जंहिंजी फिटिंग ई फिरियल आहे उहा 250 रुपया किलो गरीब माण्हू गाह खाइण ते मजबूर ख़बर अथव त मुंहिंजो वज़न अॻे 50 किलो हाणे वञी 20 किलो बचियो आहे हा पर हाणे न छोॾे खां पोइ पंहिंजे गोॾे जो ख़्यालु कजांइ हेॾे ख़ातून वेठी आहे हाणे अचो त हेॾो सिंध जी भलोड़ शाइरा भलोड़ कलमकार ॾाढा ड्रामा लिखिया अथई पाण बि भला ड्रामा कंदी आहे अचो त हिनखे ॿुधूं त छा थी ॿुधाए कचहरीअ खे सुभान अल्लाह वाह वाह शेर आहे आओ दिल ॾिनी मूं दिलबर खे वाह दिल ॾिनई दिलबर खे दिल ॾिनमि दिलबर खे दीवानो सम्झी दिल ॾिनमि दिलबर खे दीवानो सम्झी खाई वियो मार पए हिंदाणो सम्झी हिते हिंदाणो हिते त न आहे वाह जी ॻाल्हि कयई दिल ॾिनमि दिलबर खे दीवानो सम्झी हिन सम्झो त मुंहिंजे मथां को चरियो आशिक़ आहे पर हुयो तरड़ो निभागो तॾहिं त दिलि खाई वियुसि जेकॾहिं दिलि तूं असां जहिड़नि जवाननि खे ॾिए हा त दिलि खे दिलि में सांढियऊं आहे हुन वांगुरु खाई कोन वञूं आहे हर कंहिंजो नसीबड़ो आहे पंहिंजो